अॼु मूंखे हैरत थी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जामशोरो में तकरीर में केनाल्स जो इशू हिन हवाले सां मूं सॼी त न ॿुधी पर जेतिरो पीस मूं ॿुधो त हू हिन खे सिर्फ़ु असांजी एनवायरमेंट सां जोड़ीनि पिया। आई थिंक इट्स अ लार्जर इशू। केनाल्स अगरि हुते निकिरनि था त पोइ त सिंध पाणी पीअण लाइ न हूंदो, ज़राअत लाइ न हूंदो, त हीअ त तव्हांजी मईशत ई ख़तमु थी वेंदी। तमामु हिकिड़ी भयानक शइ आहे ऐं सिंध में हिते एहतजाज थिए पियो। ही पल्स जेका सिंध जे माण्हुनि जी आहे, ही जेका रायो आहे, हिन खे फ़िलहालु पुरअमन ऐं हिकिड़ी सिविलाइज़्ड मैसेज आहे। होपफुली के सभु ॿुधंदा ऐं हिन में हिनखे को एक्सप्लॉइट न करे। कॾहिं कॾहिं शयुनि खे पोइ जॾहिं तव्हां हिकिड़ो माण्हुनि खे कावड़ाए छॾियो था त उनखे पोइ मुंहिंजो ग़लति इस्तेमालु बि थी वञे थो। तंहिंजे करे उमेदु इहा कजे त ही माण्हुनि जी राय खे ऐं माण्हुनि जी राय इहा ख़ामख़ा जी राय न आहे, ही हिकिड़ी लिजिट क़िस्म जो मामिलो आहे। त माण्हू अगरि बुख ऐं उन सां मरी वेंदा त ज़ाहिर उहे अहिड़ी शइ कीअं थियणु ॾींदा।